अस्सलामुअलैकुम नाज़रीन, FM न्यूज़ सां गॾु मां आहियां अमानुल्ला। अवां सां जोही मां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। जोही थाणे जे हद ॻोठ जीअंद गाॾी वेझो टिनि फोरुनि पारां 15 साला ज़ाहिद गाॾी खां मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश कई। जोही मां FM न्यूज़ चैनल जे रिपोर्टर शाह मोहम्मद गाॾी मूजिब मुज़ाहमत करण ते फौरन नौजवान ज़ाहिद के तशद्दुद जो निशानो बणाए मोटरसाइकिल फुरे रहा हुआ त नौजवान जे दाहूं करण ऐं बर वक्त इतला ते जोही पुलिस पहुची करे फोरू के मोटरसाइकिल समेत पकड़े वरितो। नाज़रीन, ही अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। जोही थाणे जे हद ॻोठ जीअंद गाॾी वेझो टिनि फोरुनि पारां 15 साला ज़ाहिद गाॾी खां मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश कई।